अस्सलाम वालेकुम क्लास उम्मीद आहे तव्हां सभु कुझु खैरियत सां हूंदो। असां ॻाल्हि कयूं पिया बेसिक फोर ऑपरेशन जे हवाले सां। पहिरियां 4 बुनियादी अमल जेके हुया उन जे हवाले सां ॻाल्हि कयूं पिया। पहिरियां 4 जेके बुनियादी अमल आहिनि उन्हनि खे असीं बाक़ाइदा सां स्टडी कंदासीं। हिन खां पहिरियां जेको लेक्चर हुयो उहो बि मुंहिंजो बेसिक ऑपरेशन जे हवाले सां हुयो। हाणे पहिरियों जेको असांजो बुनियादी अमल ईंदो आहे मैथमेटिक्स में उहो जोड़ जो अमल हुयो। उन जे हवाले सां मां तव्हांखे 2-3 एग्ज़ाम्पल करे ॾेखारिया। बाद में जेको ऑपरेशन अचे थो उनखे चइबो आहे सब्ट्रैक्शन यानी कट जो अमल। कट जी निशानी हीअ आहे, कट खे असीं ईअं लिखंदा आहियूं ऐं कट खे डिफरेंस बि चइबो आहे। ऐं जेका हीअ कट जी निशानी आहे इन खे चइबो आहे माइनस। क्लियर आहे? अॼुकल्ह तव्हांखे जेको बुक आहे उहो अंग्रेज़ी में आहे, उहो तव्हांखे चवंदो फाइंड डिफरेंस या चवंदो तव्हांखे सब्ट्रैक्ट फ्रॉम। ठीकु आहे। मसलन मुंहिंजी जेका आमदनी आहे उहा 4000 आहे ऐं मुंहिंजो जेको ख़र्चु आहे उहो 320 रुपया आहे। त जेकॾहिं तव्हां खां पुछे त हिन में डिफरेंस छा थींदो, जेकॾहिं अहिड़े टाइप जो क्वेश्चन हूंदो तव्हां सम्झी वेंदो हिते कट करणी आहे। या ईअं बि तव्हांखां पुछी सघे थो त बक़ाया मूं वटि बचत केतिरी आहे, या मूंखे ख़र्च खां अलावा मूं वटि केतिरी सेविंग आहे, ईअं तव्हां खां पुछी सघे थो। हाणे हे 0 एज़ इट चेन मां हिकु केरी वठी ॾींदासीं, हिते बचंदा 3 ऐं हिते थी वेंदा 10। 10 में 2 वेंदा बाक़ी 8 बचंदा, 3 में 3 विया बाक़ी हिते 0। मुंहिंजी जेका सेविंग आहे उहा 80 रुपयनि जी आहे। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं मां चवां त मुंहिंजो ख़र्चु आहे 430 रुपया ऐं मुंहिंजी कमाई आहे 400 पूरा, ठीकु आहे, या 420 रुपया, पोइ छा कंदासीं। हाणे हीअ कट करिणो आहे। अहिड़े टाइप जो क्वेश्चन तव्हां कीअं कंदव, पोइ ॾिसो तव्हां जंहिं मां कट था कयो तव्हां उहो हेठां रखो चाहे मथां रखो, कोई मसइलो कोन्हे। मुंहिंजो ख़र्चु जेको आहे 430 रुपया आहे ऐं जेका आमदनी आहे उहा 420 आहे। हाणे ॾिसो हे 0, हे हिते 1, हिते 0, माना 10 रुपया बचिया, पर इहे माइनस वारा हूंदा। माइनस जो मक़सदु आहे त मां 10 रुपये जो कर्ज़ी आहियां, माना मूं वटि जेको कर्ज़ु आहे उहो 10 रुपया आहे। इहो माइनस जे हवाले सां मां तव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर कयो। मल्टीप्लिकेशन जे हवाले सां थोरो मां कॉन्सेप्ट तव्हांखे ॾेई चुको आहियां। मल्टीप्लिकेशन चइबो आहे वरी वरी जोड़ करण खे। मसलन जे तव्हांखे हिकिड़ो मां एग्ज़ाम्पल ॾिनो क्लास जो, उन खां हटी करे जेकॾहिं मां तव्हांखे चवां थो त हिकु पेन जी क़ीमत 5 रुपया आहे, त अहिड़नि 20 पेननि जी क़ीमत घणी थींदी। हाणे जॾहिं तव्हां 5 खे 20 दफ़ा जोड़ कयो, इहो जेको प्रोसेस आहे इलाही लॉन्ग थी वेंदो आहे, त पोइ असीं 5 खे वरी 20 सां ज़र्ब कंदा आहियूं। हे 50 10 करे हे 0 ॾेई छॾींदा आहियूं। ठीकु आहे, माना 100 रुपया हूंदी 20 पेननि जी क़ीमत। ऐं मल्टीप्लिकेशन जे हवाले सां मां तव्हांखे थोरो इंट्रोडक्शन ऐं ॿियो बि ॾींदो हलां। 345 खे जेकॾहिं तव्हां 1000 सां ज़र्ब कयो था या 100 सां ज़र्ब कयो था त 345 एज़ इट रखंदव। जॾहिं 100 सां ज़र्ब कयो, 10 सां कयो, 1000 सां कयो, जेतिरा पोयां उन में 0 हूंदा न ओतिरा 345 में ॾेई छॾियो। हाणे इहो मां हेॾे थो लिखां 345, घणा 0 अथसि, हे 2 अथसि, इहे आंसर आहे। इहे हिते कामा अची वेंदी, माना 34,500 थी वेंदो। क्लियर आहे। उन खां पोइ ही सब्ट्रैक्शन जो अमल बि तव्हांखे सेखारियोसीं। इन खां पहिरियां एडिशन जो ऐं मल्टीप्लिकेशन जो कॉन्सेप्ट बि तव्हांखे ॾिनोसीं। हाणे पढ़ंदासीं डिवीजन खे। डिवीजन यानी वंड जो अमल। वंड जो अमल मीन्स डिस्ट्रीब्यूट करणु यानी विरहाइणु। मसलन असां वटि हिकिड़ो पॉकेट पियो आहे, उन पॉकेट में कुझु टॉफ़ियूं आहिनि। सपोज़ हिन पॉकेट में जेकी टॉफ़ियूं आहिनि उहो 940 टॉफ़ियूं आहिनि। असांखे चवे थो त इहे हर हिकु माण्हू खे 5 टॉफ़ियूं ॾियणियूं आहिनि, त पोइ असीं 940 खे 5 सां वंड कंदासीं। वंड जो अमल असीं हीअं बि कंदा आहियूं, 940/5 लिखंदा आहियूं ऐं हीअं बि कंदा आहियूं 940 × 5। ठीकु आहे। 9 ते 5 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 1 दफ़ो वेंदो, 1 × 5 = 5, बाक़ी बचंदा 4,
4 हे लाइ ॾींदासीं, 4 हे बि हेठि लाहियो, 44 थी विया। 44 ते 5 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो? 8 दफ़ा। 8 पंजा 40 थी वेंदो। जेकॾहिं 9 दफ़ा पढ़ंदासीं त 45 थी वेंदो, वधी वेंदो। हे 4 हे 0। हाणे हीउ 0 बचे थो, इनखे हेठि लाहियो। हिन ते घणा दफ़ा वेंदो? 40 ते। 40 ते 5 जो खोड़ो 8 दफ़ा। 8 पंजा 40। टाफियूं ॾिसो पूरियूं माना डिस्ट्रीब्यूट थी वियूं। हर हिकु ॿार खे 188 टाफियूं आहियूं। हर हिक खे घणी टाफियूं ईंदियूं? 188। हाणे इहो ई माना कॉन्सेप्ट जेको आहे वंड जो आहे। प्लस में हिन में पॉइंट इहा आहे त हिन खे चइबो आहे डिवाइज़र, यानी ही वंडींदड़ आहे, ऐं हिन खे चइबो आहे डिवाइडेंट, DENT। ठीकु आहे, थोरो स्पेल तव्हां पाण ॾिसिजो, DIVIDENT, डिवाइडेंट। हिन खे चइबो आहे डिवाइज़र, ऐं हिन खे चइबो आहे कोशंट यानी वांडोपत। हिन खे चइबो आहे पाशी, जंहिंखे चइबो आहे रिमाइंडर यानी पाशी। प्लस पॉइंट इहा आहे त हिन खे डिवाइडेंट न डिवाइडेंट चइबो आहे, डी आख़िर में, डिवाइडेंट, DIVIDENT, डिवाइडेंट। ठीकु आहे। हाणे हीअ वंड जे हवाले सां मां तव्हांखे जेको बेसिक कॉन्सेप्ट हुयो उहो क्लियर कयो। हाणे जेके बक़ाया एक्सरसाइज़ आहिनि उहे तव्हांजो होमवर्क आहिनि। इन खां पोइ जेको नेक्स्ट वीडियो हूंदो उहो पावरफुल हूंदो। ॾिसो, हे बेसिक ऑपरेशन तव्हां करे छॾिया आहिनि, पर मां रिपीट इन जे करे कया त मां जीअं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे, ऐं मुंहिंजी इहा ज़िम्मेवारी आहे। ठीकु आहे, छो त तव्हांखे मां ॾसियो त शुरू खां वठी तव्हांखे मां मैथ कवर कराईंदुमि। इन जे करे बेसिक ऑपरेशन खां वठी मूं शुरू कई आहे। उमेदु आहे त हीअ जेको आहे वीडियो तव्हांजे लाइ सुठो साबित थियो हूंदो। हाणे जेको नेक्स्ट वीडियो हूंदो उहो ॾाढो पावरफुल हूंदो। उहो इन जे करे त उन मां अक्सर करे क्वेश्चन ईंदा आहिनि, ऐं ॿार उन वीडियो खे सम्झण खां पोइ बाक़ाइदा उन मैथ जो जेको कॉन्सेप्ट हूंदो उनजो क्लियर थी वेंदो। ऐं इलाही जेके सारा क्वेश्चन हूंदा आहिनि उन मां ई हूंदा आहिनि।